अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रांगो यहाँ पिरिया गुल सबका पिर एक नजर हेडलाइंस थे। अफगानिस्तान जे बिला जवाज़ हमले ते पाक फिज़ाइया ऐं बरी फ़ौज जो अफगानिस्तान जे कंधार काबले समेत ॿियनि हंधनि ते हमला 163 तालिबान मारिजी विया 27 चौकियूं तबाह 9 चौकियुनि ते कब्ज़ो अतादार अचण चवण आहे त पाक फ़ौज पारां ऑपरेशन गज़ब उल हक़ शुरू करे 163 तालिबान खे जहन्नम वसूल करे छॾियो। पाकिस्तान ते बिला जवाज़ हमला क़बूल न कंदासीं। ईरान पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान में ताज़ी छिकताण खे ख़त्म करण लाइ टियाकड़े जी आश करिछी। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ जी चयो त अफगानिस्तान ऐं पाकिस्तान खे घुर्जे त पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। रमज़ान जो बाबरकत महीनो ख़ुदि ते ज़ाब्तो रखण ऐं इस्लामी दुनिया में इत्तेहाद खे हथी वठण जो महीनो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अफगान तालिबान जी जारियत ते हथियारबंद फ़ौज जे जवाब खे जामे फ़ैसिलो कंदड़ करार ॾेई छॾियो। सदर ज़रदारी चयो त जेके अमन खे कमज़ोरी समझनि था उन्हनि खे सख़्त जवाब ॾियण लाइ तयार रहण घुर्जे। को बि दुश्मन असांजी पहुच खां ॿाहिरि नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफगान तालिबान खे मुंह तोड़ जवाब ॾियण ते पाकिस्तान फ़ौज खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त हथियारबंद फ़ौज जारहाणी इरादनि खे नाकाम बणाइण जी मुकमल सलाहियत रखे थी। हथियारबंद फ़ौज मुल्क जे अमन ऐं सलामती खे ख़तरे में न विझण लाइ पुरज़म आहे।